अल्हम्दुलिल्लाह नहमदुहु व नस्तईनुहु व नस्तगफिरुह व नु'मिनु बिही व नतवक्कलु अलैहि व नऊज़ु बिल्लाहि मिन शुरूरि अनफुसिना व मिन सय्यिआति अअमालिना मन यहदिहिल्लाहु फला मुदिल्ल लहु व मन युद्लिल्हु फला हादिय लहु व नशहदु अन ला इलाहा इल्लल्लाहु वहदहु ला शरीक लहु व अशहदु अन्न सय्यदना व सनदना व मौलाना व महबूबना व महबूब रब्बिना मुहम्मदन अब्दुहु व रसूलुहु अम्मा बाद फ़क़द क़ाल अल्लाहु तबारक व तआला फ़ी कलामिहिल क़दीम व ख़िताबिहिल अज़ीम अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम वद्दुहा वल्लैलि इज़ा सजा मा वद्दअक रब्बुक व मा क़ला वलल आखिरतु खैरुल लक मिनल ऊला वलसौफ युअतीक रब्बुक फतर्दा आमन्तु बिल्लाहि सदक़ल्लाहुल अलियुल अज़ीम व बल्लगना रसूलुहुन नबियुल हबीबुल करीमुल अमीन व नहनु अला ज़ालिक लमिनश शाहिदीन वश्शाकिरीन वल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन। जानी आयो जुए में थिया कल्ब करार वहलो विचाई वियो करे गम गुजार निजारो निर्वार प्रिय पसायो पाहि जो प्रिय पसायो पाहि जो निजारो नादार लथो कट कुलूबता थी विरूहणवार उम्मीदूं अरवाह प्रिय पसंदे कुनियूं क़ाल अल्लाहु तबारक व तआला फ़ी शान हबीबिही इन्नल्लाह व मलाइकतहु युसल्लूना अलन नबी या अय्युहल्लज़ीना आमनू सल्लू अलैहि व सल्लिमू तस्लीमा अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यिदिना व नबियिना व मौलाना मुहम्मदिन व अला आलिहि व अस्हाबिहि अजमईन। मुझा निहायत वाजिबुल एहतराम व तकरीम मुक़्तदर उलमाओ हुफ़ाज़े किराम जमायत जा मुअज़्ज़ज़ मेहमानाने गिरामी ऐं महफिल मुबारक में मौजूद इज्जत मानवारी प्यारी जमायत सजूरी सगरी जी खिदमत में अस्सलामु अलैकुम व रहमतुल्लाहि व बरकातुहू।
अल्हम्दुलिल्लाह सुम्मा अल्हम्दुलिल्लाह। अजो दी हिया महफिल मुबारक मुस्तफा करीम सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम जे विलादत बासआदत वाले मुबारक महीने रबीउल अव्वल शरीफ में हिनई जाए ते गोठ मोहम्मद उस्मान हिंगोर जो में इन असांजे मोहसिन शाल रब करीम संदस कबर ते करोड़े रहमतूं नाज़िल फरमाए। जेको गुज़रियल महफिल में असां सां गॾु हुयो फकीर साईं मरहूम गुलाम मोहम्मद हिंगोर जो अल्लाह तबारक व तआला के जन्नतुल फिरदौस में बुलंद दरजात अता फरमाए। उन जे हिन सोणन कखन ते संदस फर्जंद अर्जमंद फकीर महबूब अली ऐं ॿिया जेके बि रुफ़क़ाए कार साणिस बाह ॿेली रहिया हिन प्रोग्राम जे इनइक़ाद में सभिनी जे सुहिणी कावश सां इन महबूब करीम जी मीलाद जी महफिल मुबारक जो इनइक़ाद कयो वियो आहे। दुआ कयूं था त शाह रब करीम पंहिंजे महबूब जे सदके में सभिनी जे वेढ़नि के मोहब्बतुन बरकतुन सां हमेशा शाद आबाद रखे। वॾे आवाज़ सां आमीन चओ। ऐं जेके बि तव्हां हिन जाइ ते इन मुबारक महफिल में वेझो या परे खां कहीं आयो महफिल के शरफ ऐं शान बख्शो। शाल रब करीम सभिनी के विख विख जो सुहिणो अजर अता फरमाए। काफ़ी देर खां वहां वेठा आयो मुबारक ज़िक्र ॿुधो हबीब करीम जो शान त खुटण जो आहे ई कोन। चो सुभान अल्लाह। न कोई केर उनखे मुकम्मल तरह सां बयान ही करे सके। छो तो जने उन महबूब जे अज़मत ऐं रिफ़अत जी असां खे ख़बर ही कान्हे का। असां जो अक़ुल उन जाइ ते पहुची नथो सके त छा उन महबूब करीम जो शान असां गाए सघूं। वाकई बे बस इहा ॻाल्हि आख़िरी आहे। इन खां वधीक कहिड़ी ॻाल्हि कजे अल्लाह करीम जी ज़ात खां बाद में शरफ ऐं शान में सब खां वध जेकॾहिं आहे त मुस्तफ़ा करीम जी ज़ात आहे। सभई मोहब्बत सां जो सुभान अल्लाह। उन महबूब जे रिफ़अत के मंज़िलत के शरफ ऐं शान के केर बि सुञाणे कोन थो सघे। नबी सगोरा हुजन वली सगोरा हुजन गौस कुतुब अबदाल औताद केर केतरी भी मंजिल जो साहिब हुजे पर मुस्तफा करीम सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम जो शान सब बयान इन जे लाइ कंदा आहिनि त बस जिया समुंद्र मां झिरकी चुंब गोड़े इए ही असा महबूब जो जिक्र सजी मखलूक वेही करे करे त इए ही समझूं त समुंद्र मां झिरकी पंहिंजी चुंब गोड़ी आहे। सभई तबर्रुक हासिल कंदा आहिनि बरकत हासिल कंदा आहिनि। बाकी मुस्तफा जो शान त वराउल वरा आहे। ये शान जी महफिल भी सजाई वही तमाम केड़ी गाल कया हबीब करीम जे जिक्र जी सजे मुबारक महीने में वहां महबूब जो शान बुधो हुंदो
आलिमन खां मुस्तफा करीम जो फजीलतूं ॿुधियूं हूंदियूं। इहा ॻाल्हि समझी छॾियो। जीअं मूं अर्ज़ कयो त पूरी काइनात में रब करीम जी ज़ात खां बाद में जेकॾहिं मर्तबो आहे, शरफ आहे त मुस्तफा करीम जो आहे। हबीब करीम खां वधीक मखलूक में भी का भी शान वारी शइ नाहे। काबतुल्लाह हुजे वो भी शरफ में मुस्तफा खां घट। चो सुभान अल्लाह। अर्शे अजीम हुजे मुस्तफा करीम जो शान उन खां भी वधीक। हबीब जा आशिको कुराने करीम त अल्लाह जो कलाम आहे। रब जी जियां ज़ात कदीम आहे, ये अल्लाह जो सिफ़तूं भी कदीम आहिनि। पर ही जेको लिखत जो किताब मुबीन आहे कुराने करीम, जेको लिखत में सहीफ़ो आहे, मुस्तफा करीम जो शान इन किताब खां भी वधीक आहे। ज़ोर सां जो सुभान अल्लाह। हबीब जा आशिको इन जी बरकत ॿुधायां। काबतुल्लाह शरीफ जो केर दीदार करे अचे, हज करे अचे, हाजी सॾिबो। हज केर करे अचे त छा सॾिबो? हाजी सॾिबो। रात ॾींहं जेकॾहिं केर अल्लाह जी इबादतुनि में, निमाज़नि में मसरूफ़ हुजे, निमाज़ी सॾिबो। ये न सही। जेकॾहिं कंहिं ॿी इबादत में मशगूल आहे, अदल इंसाफ कंदड़ हुजे त काज़ी सॾिबो। जेकॾहिं इल्म सां रात ॾींहं मसला बयान कंदड़ हुजे, उम्मत जी रहनुमाई कंदड़ हुजे त मुफ्ती सॾिबो। पर जंहिं मुस्तफा करीम सां ईमान जी झलक भी दीदार जी गुज़ारी, उन्हीं जो शान सभिनी खां वधीक जो रखे सहाबी थो सॾिजे। अञा ज़ोर सां जो सुभान अल्लाह। महबूब जा आशिको इन जे करे जॾहिं मुस्तफा करीम मक्के पाक में हुया, महबूब करीम नबूवत जे ऐलान करण खां बाद में 13 साल मक्के पाक में रहियो। तवज्जो कजो, नबूवत जो ऐलान कयो आहे 40 सालन जी उम्र मुबारक में। घणनि सालन में? वो शम्मा उजाला जिसने किया 40 बरस तक गारों में, 40 सालन ताईं मुस्तफा करीम गार में वञी करे रब सां न्याज़ राज़ जूं ॻाल्हियूं कंदा हुया। ये तो कोन हुयो न त महबूब करीम खे नबूवत मिली 40 सालन में आ न। हबीब करीम फरमायो त मां उन वक्त बि आखिरी नबी हुयुसि जॾहिं आदम सुहणे जो अञा जिस्म मुबारक ठहियो। चो सुभान अल्लाह। तो हाणे वो महबूब आयो, जॾहिं रब जे तरफ़ां हुकुम थिए त इन्हनि खे ॿुधाए त मां केर आहियां। वो शम्मा उजाला जिसने किया 40 बरस तक गारों में, एक रोज चमकने वाली थी सब दुनिया की दरबारों में। अचानक ये हुक्म थियो गार में त ए महबूब हाणे दुनिया के ॿुधाए त तू अल्लाह जो सच्चो रसूल आहे।
चो सुभान अल्लाह। गर अर्ज़ो समा की महफिल में लौला कलमा का शोर न हो, ये रंग न हो गुलजारों में, ये नूर न हो सैयारों में। अन्या जोर सा जो सुभान अल्लाह। हबीब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन उनया गार में भजन था रब करीम सा राज न्याज जुगाल मदाए मुस्तफा करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन खास तरह सा जने असांजी अम्मड़ सैयदा खदीजतुल कुबरा रज़ियल्लाहु ताला अन्हा सा निकाह कयो आहे। 25 साल मुस्तफा करीम जी उम्र मुबारक आहे। 40 सालन जी असांजी अम्मड़ सां खदीजा सां आहे। मुस्तफा करीम जी इहो निकाह कयो उन खां बाद में सैयदा खदीजा सां के फरमाईंदा हुया मूंखे कुछ ताम ठाहे दे त मां खणी वञा वञी करे गार में रब करीम जी ज़ात बरकात सां हुजूर में वञी हाज़िर थिया। हबीब करीम हो ताम खणी वेंदा हुया। ॾींहनि जा ॾींहं गुज़री वेंदा हुया। महीनो गुज़री वञे मुस्तफा करीम गार में रब जी इबादत करे रहिया आहिनि। केतिरा ई ॾींहं गुज़री वञनि। हाणे कहिड़ी इबादत हुई उन टाइम ते नमाज त फर्ज कान हुई, रोज़ा त फर्ज कोन हुया। हबीब करीम वेंदा हुया गार में, उन में इबादत कहिड़ी कंदा हुया। मुस्तफा करीम रब करीम जी ज़ात बरकात सां इहे सभई अर्ज़ मारूज़ राज़ जूं ॻाल्हियूं रब करीम जी ज़ात बरकात सां कंदा हुया। ज़मानो गुज़री वियो। अचानक हज़रत जिब्रील अमीन गार में आयो आहे। अल्लाह ताला जी ज़ात बरकात जो हुक्म खणी आयो आहे त ऐ महबूब मोहम्मद करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जॾहिं पहिरीं वही जिब्रील अमीन खणी आयो आहे। पहरो पैगाम रब करीम जो जिब्रील अमीन उन गार में खणी आयो आहे। चवण लॻो आहे त इक़रा पढ़। चओ सुभान अल्लाह।